मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि मछण पांत पुसां ईअं ॿार में विधुनि माना कुन में उछलाए छॾियुनि। मूंखे हिन दुनिया खे जेको आहे सो दरिया करे ॿुधायो आहे शाह साहिब त इन कुन में मूंखे उछलाए वरी मथां चए थो त मथां पांत पुसां ईअं। हाणे जॾहिं जेको कुन में किरंदो त कपिड़ा कीअं न फिसंदा। हीअ दुनिया सभु कुन ऐं दरिया आहे। ॿिए बेत में चए थो न त दुनिया सभु दरिया उतारूं तंहिं में को हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतश जो आड़ा सदको करे साह घिरी पियो इन घेड़ में। तो दोस्तो ही जेके थियनि थियूं दुनिया जूं लालचूं इन खे थो चए त मथां पांध पुसाईं। तो शाह साहिब जो बेत में तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पेज पसंदि अचेव त पेज लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो। तव्हांजा लख कुर्ब। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान। जिए लतीफ़ जी ॿोली।